नाम ख़बर साथ है नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तानी मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। वधंदड़ आबादी मसइलनि खे जनम ॾेई रही आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त खेनि आबादी जे हिसाब सां वसीलनि जो इंतज़ाम करणो पवंदो। वधीक आबादी मसइलनि ऐं ग़ुर्बत जो सबबु बणिजंदी आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त आबादी ऐं मईशत हिक ॿिए सां ॻंढियल चैलेंज आहिनि। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तान जी मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। वधंदड़ आबादी मसइलनि खे जनम ॾेई रही आहे। इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त खेनि आबादी जे हिसाब सां वसीलनि जो इंतज़ाम करणो पवंदो। वधीक आबादी मसइलनि ऐं ग़ुर्बत जो सबबु बणिजंदी आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त आबादी ऐं मईशत हिक ॿिए सां ॻंढियल चैलेंज आहिनि। अहम ख़बर खां खे आगाह करे रहिया आहियूं त नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त पाकिस्तानी मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। वधंदड़ आबादी मसइलनि खे जनम ॾेई रही आहे। पाकिस्तानी मईशत बहितरी तरफ़ वञी रही आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त वधंदड़ आबादी मसइलनि खे जनम ॾिए थी।